अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवान से रहा है SS न्यूज़ यहाँ आयशा सजाद। नाज़ सबको पे रहना वक्त की हेडलाइंस ते नजर विझंदासीं। स्वीडन में कुरान पाक जी बेहुरमती खिलाफ सॼे मुल्क में अॼु योम तक़दीस कुरान मल्हायो पियो वञे। जुमे जी नमाज़ में बि स्वीडन वाक़े जे एहतजाज जी आवाज़ बुलंद कई वेंदी। कराची जे वापारियुनि जो चवणु आहे त मंझंदि 2 खां 4 वॻे ताईं एहतजाजनि दुकानूं बंदि रखियूं वेंदियूं। शांगला में लैंड स्लाइडिंग दौरान दबिजी वियल 8 ॿारनि जा लाश कढिया विया। फौत थी वियलनि जी उमिरि 8 खां 6 साल आहे। पुलिस मूजिबि मलबे हेठां दबियल हिकु ॿार जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी आहे। रावलपिंडी इस्लामाबाद में बरसात केतिरनि ई इलाइक़नि में पाणी भीजी वियो। कोहिलो में बरसात खां पोइ ढंढनि ऐं नालनि में पाणी जा वहिकरा तेज़ थी विया। मुज़फ़राबाद, देर ऐं वज़ीरिस्तान समेत मुख़्तलिफ़ क़बाइली इलाइक़नि में तेज़ बरसात। बाबूसर टॉप, नांगना पर्बत समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारी। मौसमियात खाते तरफ़ां अॼु खां 9 जुलाई ताईं सिंध में बरसात जी अॻकथी करे छॾी। नवाब वली मोहम्मद में मुसाफ़िर कोच खां फुर वारे वाक़े बाद पुलिस जी नाकाबंदी। मुबैना मुक़ाबले में पुलिस 2 फोरनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल 3 जवाबदारनि जो तालुक़ कंदकोट ऐं ज़िलो कश्मीर सां आहे। मामले जी जांच जारी आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।